अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी, जेल डायरी, लेखक रसूल बख्श पली जो, किस्त 39 10/10/1982 ईस्वी। अॼुकल्ह फ़ैसिलो कयुमि त कंध जे सूर मां जान छॾण लाइ शुरूआती तरह हफ़्ते में 3 ॾींहं ख़मीस, जुमो ऐं सूमर का बि लिखाई या पढ़ाई कान कंदुसि। गुलज़ार आयो, हाल अहवाल थियो, लिखाए वरिताईं। टीवीअ जे पुर्ज़नि जे देरि सां अचण जो सबबु ॿुधायईं। ठीकु हो, दस्तूर मूजिबि अंजाम कयाईं त रोज़ु ईंदुसि, ईंदो कोन। हू चई वियो त रज़ाक जे केस में शायदियूं हली पूरियूं थियूं। राजा चए थो अञा 51 शायदि रहियल आहिनि। मुलाक़ात जो मथो ई वियो। अॻु में ई रोलड़े मथां रोलड़ो पइजी वियो आहे, उन जे इलाज लाइ गीतूं पिया ॾियूं। मथां हीअ हचा, न को केस पूरो थिए, न को फ़ौजी वञनि, न की मुलाक़ातूं ॿीहर दस्तूर मूजिबि हलणु शुरू थियनि। अॼु बि चओ तरफ़ ख़ामोशी हुई, का बि लिख पढ़ कान कयमि, रेडियो बि कोन ॿुधमि। ख़ामोश वेठो रहियुसि, अक्सर पुराणे वक़्त जे कनि ॻाल्हियुनि बाबति सोचींदो रहियुसि। अॼु वरी अलाए छो सेंट्रल जेल हैदराबाद जा शुरूआती ॾींहं यादि आया। वरी पाण खे हैदराबाद जेल जे ए क्लास में ॾिठुमि। हिकिड़े पासे दिलि अज़ियत में हुई त ॿिए पासे ज़हन। सोचियुमि दिलि मज़बूत रखबी, न त कमु न हलंदो। छपर कोसो वाह, हिरिया तो नेण कया। लतीफ़ ज़हनो न करे जो माकोड़ीअ जो हाथीअ सां मुक़ाबिलो हो। हिकिड़े पासे वॾेरा, सरकार, साम्राज ऐं हिंदुस्तान मां इनक़लाब जो क्लेम मंज़ूर कराए आयल हुआ, त ॿिए पासे सिंध जा माण्हू ऐं संदन वाइड़ो ऐं हवाई तवाई मुहिब वतन दानिश्वर तबिको हो। अदबी जिदोजहद में सिंधी अदीबनि काफ़ी तख़लीक़ी कमु कयो हो ऐं उन जा सुठा नतीजा निकिता हुआ। कनि के काराइता किताब लिखिया हुआ, पर तंज़ीमी कम पराई बालादस्तीअ हेठि थिया हुआ। सिंधियुनि जी का बि हक़ीक़ी तरह पंहिंजी तंज़ीमी भूंगी कान हुई। हिन लाइ तंज़ीमकारी ॼणो मवालिन खे मल वेढ़ाइण वारी ॻाल्हि सम्झी वेंदी हुई। हू जमादारनि, कमदारनि ऐं ख़रकारनि जे चहबुक हेठि कुझु कमु करे सघिया थे, पर पंहिंजी ॿारे पाण पोखणु, संभालणु ऐं पाण खाइण जे लाइक़ु नथे सम्झा विया। मूं फ़ैसिलो कयो त सिंध खे सिंध थियणो आहे त खेसि सुजाॻ थियण सां गॾु मुतहद ऐं मुस्तहकम बि थियणो पवंदो। पर मुतहद ऐं मुनज़म केरु करे, केरु थियनि, कीअं थियनि? असां मां न समय उहा किरत कई न सूमरे। नवनि धराड़नि मेहियूं धारियूं, खथा साड़े दुहियूं ॿारियूं। असांजे 4-5 शागिर्द साथियुनि मां हिकिड़े ईंदे शर्त ऐलान कयो, तां हिन फलाणे दोस्त जे पुठियां आयो आहियां। उहो दोज़ख वेंदो तां ओॾां ऐं हू बेहिश्त वेंदो तां ओॾां। बाक़ी ॿियनि ॻाल्हियुनि सां पंहिंजो कुझु कोन वञे। तजवीज़ ॾिनमि त सॼो ॾींहुं बेकार थो वञे, थोरी पढ़ाई कजे। हिकिड़े साम्हूं वारे वण हेठि उहो अञा बीठो आहे। मूं गुज़िरियल साल वेंदे सुञातो। वेही कलाक बि पढ़ियासीं। किताब त अलाए कहिड़ो हो। ॿिए ॾींहुं 2 यारनि अलिफ ते ऐं ये टे ऐलान कयो त अहिड़ियूं ॻाल्हियूं ग़ैर शरई आहिनि, इस्लाम जे ख़िलाफ़ु आहिनि, पाण उन्हनि में शरीक कोन थींदासीं। किसो कोता पुछियोसीं, शरई ऐं इस्लामी कम ॿुधायो त पहिरीं उहे करियूं ऐं कुझु सियासी ॻाल्हि ॿोल उन खां पोइ करियूं। चयूं अवां निमाज़ नथा पढ़ो, तिलावत नथा करियो, हिननि ॻाल्हियुनि मां छा वरंदो? असां चयो हाज़ुर, अहिड़ी का ॿी भली ॻाल्हि, सुभाणे खां निमाज़ गॾिजी पढ़ंदासीं ऐं तिलावत बि थींदी। ॿिए ॾींहुं बाजमात निमाज़ थी ऐं तिलावत बि कईसीं। उन विच में एतिराज़ कंदड़ 2 हमरा घोंघरा हणंदा रहिया। हमरा खे उथारण लाइ हीला करे बीही रहिया, पर न उथिया त न उथिया। लाला कादर देरि ताईं तिलावत कंदो रहियो। आख़िर फॾा करे करे नेठि निमाज़ जे डप खां पढ़ाईअ में शरीक थिया। 4 मार्च जी हलचल ख़िलाफ़ बाहियूं ॿारण ऐं नाकाम थियण ऐं पोइ उनजो सॼो क्रेडिट हक़दारनि खां खसण जी साज़िश करे भितियुनि ते नारा लिखी, रत मखे शहीदनि में नालो लिखाईंदड़ ऐं पाण खे हथरादू नमूने अंदरि कराए 4 मार्च जी पुठ भराई कंदड़नि में नालो ॻणाईंदड़ इनक़लाबियुनि खे सलाह हईसूं त अचो त गॾिजी पढ़ूं। पर असीं सभु वॾेरनि जा एजेंट, सियासी शूदर, उन्हनि खे ई भलायूं ऐं पाक हस्तियूं कीअं हथ लाइनि। चयऊं असीं अलॻि पढ़ाई कंदासूं। 3 ॾींहं मूं सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल कई। 2 ॾींहं हफ़ीज़ कुरैशी सोशलिज़म जी तारीख़ ॿुधाईंदो रहियो। किताबनि जी पेती आउं खणी आयो हुउसि। कई मज़ेदार ॻाल्हियूं थियूं, दिलचस्पी वधी, बहस थिया। अंग्रेज़ी मीडियम में पढ़ियल हिकिड़े यार यूसुफ टालपुर खे सिंधीअ में तक़रीर करणु न थे आई। उनखे सिंधीअ में तक़रीर करणु ऐं ख़ासि करे लतीफ़ जा बैत पढ़णु सेखारे वई। हिकिड़ी सिट 20 दफ़ा वरजाइणी पई,
छो त हमरा जो उचार ऐं लहजो ठीकु न थिए थियो। तक़रीर में लतीफ़ जो शेर ग़लति उचार सां पढ़ण थी ख्वारी। ख़ासि मज़ो राग में थियो त मूं चयो त पाण खे नऊं राग सिंध में राज करिणो आहे, ॻाइणा बि नवां पैदा करणा आहिनि। अयाज़ जा गीत ॻायासीं, नयूं धुनूं ठाहियूंसीं। उहो धंधो आउं अॻे ई करियो वेठो हुउसि, सो लॻो पियो हूंदो हुउसि। ॿ हमरा सभिनी खां गोई खणी विया, हिकिड़ो मसूद नूरानी ऐं ॿियो हफ़ीज़ कुरैशी। मसूद अयाज़ जे मणियार आयो, हुड़क हलो हो, धीमा हलो हो ऐं ॿियनि नगमनि खे तंग तोड़े छॾिया। आख़िर कोर्स में ॻाइणु शुरू कयोसीं। शाम जो बंदि थियण खां अॻु उहो कमु कंदा हुआसीं। राति जो बंदि थियण खां पोइ हफ़ीज़ कुरैशी अक्सर मालकोन्स में अयाज़ जो ही गीत ॻाईंदो हो। हीअ हुरखुर रेन बसेरनि जी थी वेंदी साख सवेरनि जी, ओ शाल उकाबनि सां अटकां मां वाहर थी वाहेरनि जी। संदसि आवाज़ में भला जो सोज़ हूंदो हो। अक्सर ॻाइण महिल संदसि अखियुनि में लुड़क गॾु थी वेंदा हुआ। सिगरेट जा कश बि पियो हणंदो हो, ॻाईंदो बि पियो हो, रोंदो बि पियो हो ऐं विच विच में ओचिता नारा बि वठी हणंदो हो। हलंदे हलंदे ॻाल्हियूं साफ़ थियूं, सम्झ में वेठियूं, सम्झ ऐं सोच अंगूर झलिया, ख़्वाहिशूं रिथाऊं ऐं प्रोग्राम निसरिया। पहिरियां ई उन्हनि रिथाउनि जे सिलसिले में हिदायत हर को शागिर्द पंहिंजे लेखे पंहिंजे हम ख़्याल दोस्तनि खे ॾींदो हो। पोइ हिकिड़ी गॾियल क़ैदी रहबर कमेटी ठाहीसूं। उन जे मार्फत ॿाहिरिनि शागिर्द दोस्तनि खे हिदायतूं मिलण लॻियूं। अवल छिड़ पोइ बाक़ाइदे तां जो उन ॻाल्हि बि शाखूं कढियूं। असगर ख़ान ऐं आज़म ख़ान सिंध जो दौरो कंदे हैदराबाद आया। क़ैदी रहबर कमेटीअ जे हिदायतुनि हेठि संदन घेराव थियो। खेनि मजबूर कयो वियो त 1 यूनिट बाबति पंहिंजी पोज़ीशन वाज़े कनि। सरकारी मशीनरी छिती थी पई। असांजे पुरअमन जुलूस ते हमिलो कयो वियो। कराचीअ जा बलोच साथी ग़ुलाम नबी पलीजो ऐं ॿिया दोस्त सरकारी गुंडनि ज़ख़्मी करे विधा। ॻाल्हि दुखंदी रही। सुजागी ॿधी ऐं तंज़ीम जे कणनि मां केच थींदा रहिया। असांजे कमेटीअ जे सलाह सां अदीबनि ऐं औरतुनि जा एहतजाजी जुलूस निकिता, जिन में ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु सियासी क़ैदियुनि जे आज़ादीअ जो मुतालबो हो। ग़ुलाम कादर वारा ऐं ॿिया दोस्त गॾिजी हिकु ज़बरदस्त जुलूस वठी जेल जे दरवाज़नि ते आया ऐं मुज़ाहिरा कंदा रहिया। नूरानी ऐं ॿिया यार वार्ड जे छित ते चढ़ी कमीसूं लाहे ॿाहिरनि दोस्तनि जे सलामनि जा जवाब ॾींदा रहिया। ॾिसंदे ॾिसंदे सिंधी शागिर्दनि जो हिकु हक़ीक़ी इतिहाद बणिजी वियो, जेको हर क़िस्म जी कमज़ोरीअ जे बावजूदु 4 मार्च खां हिकु मथ भरे ॾाके जी कुवत बणिजणु लॻो। क़ैदी शागिर्द दोस्त मसूद नूरानी, लाला कादर, इक़बाल तरीन, यूसुफ टालपुर ऐं ॿिया अॻे खां घणो वधीक मक़बूल शागिर्द रहनुमा बणिजी विया। ॿाहिरनि हमराहनि बि वसां कोन घटायो। आख़िर जवाबी कार्रवाई थी। मूंखे हफ़ीज़ कुरैशी ऐं कनि ॿियनि खे कराची सेंट्रल जेल ट्रांसफ़र कयाऊं। जॾहिं गेट टपी पुलिस वैन जे अॻियां खुलियल हवा में पल बि बीठासीं, तॾहिं भायोसीं त को सॼी उमिरि जेल में हुआसीं, हाणे निकिता आहियूं। उंगर वटि लही नाड़ा छोड़ वग़ैरह कईसीं। टकिरियूं वसी खुलियल मैदान, ॿकिरनि जा धण, ईअं लॻो ॼण बेहिश्त में अची विया आहियूं। गजे ते गार्ड किंझंदे कुरकंदे चांहि पीअण ॾियणु मंज़ूरु कयो। इस्तान जे होटल ते चांहि पीतीसीं। गजे जे माण्हुनि कुझु हैरत, कुझु हमदर्दी ऐं कुझु पुठ भराईअ जी नज़र सां ॾिठो। दिलि वॾी थी कराची सेंट्रल जेल पहुची नारनि सां आसमान खणी ॾिनोसीं। शहर में गड़बड़ हुई। वॾी अटाले असांखे लहण शर्त घेरे अंदरि कयो। राति भायां उन बैरक में वाड़े छॾियाऊं जा पोइ 1976 ईस्वीअ में मोहम्मद फाज़िल ऐं मुंशी वारनि जी थी। सुबुह जे मुल्क जो जेल जो वासवा वठण लाइ निकितुसि। सॼो हिंदुस्तानी कामरेड लॾो अंदरि हो। फ़ैसिलो कयुमि त कोशिशि करे हिननि हज़रात खे बुज़ुर्गाणी बरतरी ऐं शफ़क़त भरी बालादस्तीअ जे आसमान तां लाहे बराबरीअ जी ज़मीन ते आणिजे। हवाई ऐं आसमानी शयुनि बदिरां खेनि ज़मीन जे मसइले जी ॻाल्हि ॿोल्हि करण ते आमादा कजे। हमरान जा वलर पट भरियो वेठा हुआ। तव्हां केरु? चए NSF काज़मी ग्रुप। वकोड़े विया। मूं मिलण शर्त ऐलान कयो। ऐं तरक़ी पसंदनि मां फ़क़ति उन्हनि सां का ॻाल्हि ॿोल्हि करण लाइ तयारु आहियां जेके क़ौमी मसइले खे मार्क्सी लेनिनी माना में तस्लीम कनि, उन जी पुठ भराई कनि ऐं रहम विचां ऐं इख़लाक़ी हमदर्दीअ तौरु न पर ख़ुदि पंहिंजी निजात ख़ातिर पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु सम्झी क़ौमी जिदोजहद में मज़लूमनि पारां वेड़ में शरीक थियनि। जेको इनक़लाबी माण्हू सिंधी, बलोच, पश्तून क़ौमी जिदोजहद जी ज़ुबानी तोड़े
अमली ज़ाहिरी तोड़े हक़ीक़ी भरपूर ऐं इनक़िलाबी ताईद नथो करे, उन में हक़ीक़ी तरह भरपूर हिसो नथो वठे, सो तरक़ी पसंद त छा पर जमहूरियत पसंद बि कोन्हे। सही सिधी बदफज़ीलती ऐं सियासी ॼटपाई हुई, पर जंहिं नमूने हमरा सॼी मुल्क जी तरक़ी पसंद सियासत खे गिड़कायो, तबाह करियो, अशराफ़ थियो दाद तलब निगाहनि सां सॼी मुल्क जे माण्हुनि में ऐं असां में निहारे रहिया हुआ, तंहिं हालत में फ़ज़ीलत ऐं सम्झ माना गादी नशीननि जी गादी क़ाइमु ऐं अवाम ऐं संदन इनक़िलाबी क़ौमी अवामी जमहूरी सियासत जो अलाव आई। राति जो ॿी धुर आई डॉक्टर रशीद वारी। NSF मुड़स सभु मलूक मिठा ॻाल्हियुनि जा गहीर ॾिठे पई बुख लहे, पर क़ौमी मसइले जो ज़िक्र ॿुधी हैरान थी विया। सिंध त संदन जागीर हुई सा छुटी वई धणियुनि जे हवाले थी, बाक़ी ॿी ॻाल्हि करियो। इनक़िलाब जी, वियतनाम जी, कांगो जी, अयूब जी, आमिरियत जी, उहो ई मंतक़ी नतीजो निकितो। संदन सॼी कुर्बायती कचहरीअ जो इनक़िलाब जी शरई ॿोलीअ में फ़तवा जारी कई ऐं उनजो ऐलान कयमि। उनजो गैर शरई ॿोली सवलीअ सिंधीअ में तर्जुमो ऐं तत उहो हो त अवीं सभु मकार मुनाफ़िक कट्टर क़ौमपरस्त टोला आहियो। अवां जी सियासत सिंधी अवाम ख़िलाफ़ साज़िश आहे। अवां जो इनक़िलाब सां सोशलिज़म ऐं जमहूरियत सां को बि वास्तो कोन्हे। अवां खे सिर्फ़ु हाकिम तबक़नि खां वधीक रिआयतूं खपनि, सौदेबाज़ी खपे, क़ौमी फुरलुट जे माल मां वधीक पती खपे। अवीं मार्क्सिज़म ऐं सोशलिज़म जे इल्म खां कोरा आहियो। अवां खे उन जी अलिफ़ बे जी ख़बर कान्हे त उहे छा आहिनि। अवीं फ़क़ति नारेबाज़, चाकिंगबाज़, बयानबाज़, पोस्टरबाज़ ऐं तस्वीरबाज़, जलसेबाज़ ऐं जुलूसबाज़ आहियो। तोड़ ताईं बाक़ाइदे इनक़िलाबी जिदोजहद सां अवां जो को बि वास्तो कोन्हे। अयाज़ भला हे किथां आयो? मीर रसूल बख्श टालपुर बि हो, हफ़ीज़ कुरैशी बि हो। अयाज़ ऐं हफ़ीज़ मूंखे घणो ई सम्झायो, पर मूंखे ख़बर हुई त फ़ज़ीलत करण सां असीं ॾाढियूं इज़तूं माणींदासूं, असांजे शान में जलसा थींदा, नारा लॻंदा, लक़ब इनायत थींदा। उहा जाइ न लभंदी जिते खणी असांखे विहारजे, पर असांजी तारीख़ क़ौमी हक़नि वास्ते जिदोजहद सां गद्दारी थींदी। असांजी ॻाल्हि लय मिटी रहंदी ऐं उन ॻाल्हि जी बिड़क बि ॿाहिरि कान निकिरंदी त जमहूरी जिदोजहद करण वारा असांखे कहिड़ा जमहूरी थियो लॻा पिया आहिनि। इनक़िलाबी हमराहनि जी हालत ॾिसण वटां हुई। इल्ज़ामनि गारियुनि वग़ैरह वग़ैरह जो त मूं ते असरु न थियणो हो न थियो। पोइ बहस शुरू थिया, टोला टोला थियो अचनि ऐं भरी किताबनि जी खणियो संदन अॻियां रखां, पासे में नोटबुक बि रखां, चवां तव्हांजो मार्क्सिज़म जे हिसाब सां फलाणो एतिराज़ आहे न, हाणे कढो मार्क्स जी हिन किताब जो सिफ़ो फलाणो, सिट नंबर फलाणी, ॻाढ़ीअ मस सां लीका ॾिनल संदसि हिदायत पढ़ो। सभिनी किताबनि में घुरबल हंधनि ते सिल्पूं लॻियल, सिल्पुनि ते उहो नुक़्तो लिखियल जंहिं बाबति उन सिफ़े ते उस्ताद ॻाल्हि कई हुजे। वास्तेदार हंधनि ते ॻाढ़ा निशान, मतिलबु त जीअं कोर्ट में पके पुख़्ते सबूत ऐं हवाले बिना फ़ौरी उहो हवालो पढ़ी ॿुधाइण बिना का ॻाल्हि क़बूल न थींदी आहे, तीअं मूं बि सभु हवाला तयारु करे रखिया हुआ। ॻाल्हि थी न आहे, हवालो निकितो न आहे ऐं पढ़ियो न आहे। ॿियो हुकुम, जेका ॻाल्हि कनि त चवां त उहा ॻाल्हि कहिड़े आधार ते था करियो। जे पंहिंजी सोच मुताबिक़ आहे त उन लाइ दलील ॾियो। जे इनक़िलाबी उस्तादनि जी कहल आहे त कहिड़े उस्ताद जी कहल आहे, कहिड़े हंधि, कहिड़े सिलसिले में, कहिड़े ज़माने में ऐं कहिड़नि मुल्की ऐं बैन अल-अक़वामी हालतुनि में कयल आहे, कहिड़े किताब या मज़मून में लिखियल आहे। तव्हां ॻाल्हि करियो, किताब आउं थो घुरायां। सॼियूं सॼियूं रातियूं बहस कंदे गुज़री वेंदियूं हुयूं। हिकिड़ा अचनि ॿिया वञनि। कुझु ॾींहंनि खां पोइ डॉक्टर रशीद वारा आया। डॉक्टर रशीद त ज़रे घटि विढ़ी पियो। मूं सख़्तु खणी बुछड़ो कयाई, कई भेरा फ़तवा जे ॾंडे में हथु विझी उलारियाई। मूं चयसि, तव्हां नीम मुला नीम हकीम माण्हू, क़ौमी ज़ुल्मनि ऐं क़ौमुनि ते ज़ुल्म कंदड़नि जी चशम पोशी कंदड़ माण्हू कहिड़ियूं फ़तवाऊं ॾींदा? फ़तवा आउं ॾींदुसि जंहिं मार्क्सी लेनिनी इल्म जो बाक़ाइदे ऊन्हो ऐं वसी मुतालियो कयो आहे, जेको हिकिड़े मज़लूम क़ौम जो इनक़िलाब बि आहियां। जे जनाब, जी जनाब, हुज़ूर, हेचदान, नाक़िस, हक़ीर, फ़क़ीर वग़ैरह ॻाल्हियूं चङियूं, पर लतर खे चकर पुॼंदो। उन लॾे जे माण्हुनि जी मिठड़ी ऐं महबूबड़े अंदाज़ में ढकियल जेको अथाह क़ौमी तकबुर, घमंड ऐं पैदाशी बरतरी ऐं बालादस्तीअ जो अहसासु नस नस में समायल हो ऐं आहे,
उनजो शुरूआती इलाजु सवाइ उन सां टकर ऐं भरपूर टकर ऐं उनखे मुकमिल तरह अल्फ़ खां वठी ये ताईं चैलेंज करणु ललकारणु ऐं बेनकाब करण खां सवाइ ॿियो को बि कोन हो ऐं कोन आहे। अहिड़नि खां लहराइण बदिरां साणनि अहिड़ो मारू अटकाइबो त ख्वारीअ भुंडीअ ऐं ॾचरपे जो घांघो त हूअं ई ॻिचीअ में पवणो हो, पर अखियुनि में मथो विझिबो त मोहरनि खां कहिड़ो ॾिजिबो। चीड़ा मल आहिनि, जहिड़ी तहिड़ी जी ॻाल्हि कान्हे, दसिया पिया हूंदा त बि मथनि एतबार कोन्हे। अखि चिंब में तव्हां हेठि हू मथां, रहम करणु त सिखिया ई कोन्हनि। सीने ते पथर रखियो, मूंखे दावतूं ॾियो वञो, इज़त सां विहारीनि ऐं मुंहिंजे शान में तकरीरूं कनि, पर मुंहिंजो जवाबी तकरीर में साॻियो रंग। आख़िर मुड़ुस नेठि कावड़िजी पिया। ख़ुशि थियुसि त उनखे पंहिंजी पहिरीं सोभ सम्झमि। संदन बुज़ुर्गाना शफ़क़त ऐं भरियो मटु हुजण वारे ॿ रूप कमु न ॾिनो। हाणे मूंखे सेखत ॾियणु शुरू कयाऊं, यानी बाइकाट। पर बाइकाट जारी न रही सघियो। संदन नंढी छाति लिकियो अचियो मूंखां सुवाल पुछे। तव्हांजो 2 ॾींहंनि खां पोइ वरी बि मुंहिंजे कमरे ते हुजूम लॻी विया। मूं वारा हमरा कक थी पिया। के टपड़ खणी ॿिए पासे विया। हिकिड़ो सिंधी बुज़ुर्ग वञी सभिनी खे सम्झाए आयो त हीउ जीए सिंध वारो आहे, क़ाइदे अवाम जो ऐं सोशलिज़म जो मुखालिफ़ आहे, उन वटि न वञो। हणंदे मारींदे फ़क़ति हिकिड़े हमरा ऐलान कयो त बराबरि असीं कारा अंग्रेज़ आहियूं, असीं बि फुरमार करियूं पिया ऐं ॾखिण अफ्रीका जे गोरनि वांगुरु अव्हां ते हुकूमत करणु घुरूं था। हमरा पाण सांवरो हो, मुंहं में माता हुयसि, शायदि फारूकी नालो हुयुसि। रुगी वेड़ बि कान हुई। गरजी भुटे साहिब जो ॾींहुं मल्हायोसीं, जीए सिंध जो ॾींहुं मल्हायोसीं, तकरीरूं थियूं, इनक़िलाबी नगमा ॻायासीं। बहरहाल हमरान मंझां हिकिड़ो बि सही नमूने क़ाइल कोन थियो। फ़िलहालु ॼण मुंहिंजा समूरा बहस मुबाहिसा, इल्मी ऐं अक़ली महिनतूं ऐं पोरिया अहिड़ी तरह नाकाम थिया, सहे जूं टंगूं 3 ई रहियूं। सवाल ई न थे पैदा थियो हिन ॾाके ते हिननि जी ॻाल्हि मञण जो। मञण वारे ॾींहं त वीचारा ॼावा ई कोन हुआ। जेकी कामयाबियूं थियूं से नाकामियुनि खां वधीक अहम हुयूं। ख़ुदि मूंखे ख़ातिरी थी त गुज़िरियल 20 सालनि में 1948 ईस्वीअ खां 1968 ईस्वीअ ताईं मूं जेको इनक़िलाबी नज़रिए, सियासत, तारीख़ ऐं अदब जो गूढ़ो मुतालियो कयो हो, सो रायगान न थियो हो। ख़ासि करे गुज़िरियल 2-3 साल मूं जेको क़ौमी मसइले बाबति मार्क्सी लेनिनी मुतालियो ऐं तख़लीक़ी फ़िक्र कयो हो, सो 16 आना सही हो। हिन घुम घुमा बहस मनाज़रे जे दौरान उन में के बि ॾंग थींदा नज़र कोन आया हुआ। मूंखे ख़ातिरी थी त हिंदुस्तानी बुज़ुर्गान दीन इनक़िलाब खे इनक़िलाबी नज़रिया वग़ैरह जी का बि बुनियादी ख़बरचार कान्हे। ही रुगो हिकिड़ो धंधो करे कमु पिया हलाइनि ऐं रिकार्ड जी पूराई पिया कनि। मूंखे ख़ातिरी थी त ही जन तारीख़ी, क़ौमी ऐं गिरोही अवगुणनि सां पंहिंजे पर में इनक़िलाबी सियासत करे रहिया आहिनि, से संदन सियासत खे कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदा। चरब ज़ुबानी, अटकल बाज़ी, गहरी ऐं डिघी साज़िश, ॾेखा, मकर, बालादस्तीअ जो मर्ज़ ऐं ॿिया सदियुनि जा अवगुण पाण मां कढण जो ख़्यालु फ़िलहालु हिननि में को बि लाड़ो कोन्हे। हिननि अञा अहिड़ा माण्हू पैदा कोन कया आहिनि जेके संदन अंदर में वेठल कब्ज़ागीर, बालादस्ती पसंद, हुकूमत परस्त, रुजत परस्त, जागीरदार परस्त लाड़नि खे ख़तमु करण लाइ जिदोजहद शुरू कनि ऐं हू वेझे मुस्तक़बिल में के नवां इनक़िलाबी इंसान बणिजी सघनि। हिननि जी नंढी छाति जी इनक़िलाबी जोश ख़रोश, ख़ुदि कुर्बानी ऐं पंहिंजे पर में ख़ुलूस खे ॾिसी मूंखे ख़ुशी थी ऐं रश्क बि आयो। मूंखे ख़ातिरी थी त असांजा सिंधी नौजवान पंहिंजी मौजूदा तारीख़ी क़ौमी अवगुणनि जे हूंदे हिननि सां कामयाबु मुक़ाबिलो करे सघंदा। मूंखे ख़ातिरी थी त मसइले जो पसे पेश असुलु हल हीअ आहे त इनक़िलाबियुनि जे समूरनि टोलनि, हिननि सिंधियुनि, बलोचनि, पठाणनि ऐं पंजाबियुनि में जेके अवगुण आहिनि से दूरि करण लाइ भरपूर जिदोजहद शुरू कई वञे ऐं जेके गुण आहिनि से हिक ॿिए खां ख़ुदि तनक़ीद ऐं सिखण सेखारण जे बुनियाद ते हासिलु कया वञनि। मूं फ़ैसिलो कयो त हिननि सां तालुकात जा 3 दौर थींदा। पहिरियों दौरु नज़रियाती वेढ़, वधीक मुक़ाबले ऐं नाले मात्र इतिहाद जो दौरु हूंदो। ॿियो कुझु इतिहाद ऐं कुझु मुक़ाबले जो दौरु हूंदो ऐं टियों दौरु नेठि उमेद त उहो बि ईंदो जॾहिं असीं पाण में बराबरीअ जे बुनियाद ते मुक़ाबले खां इतिहाद वधीक करे सघूं। पर उहो तॾहिं थींदो जॾहिं पहिरियूं 2 स्टेजूं कामयाबीअ सां तय कजनि। आख़िर असांखे हुकूमत जे नज़रियाती बोर्ड अॻियां पेश कयो वियो हो।
केतिरनि कराचीअ जे शागिर्दनि बोर्ड अॻियां ऐलान कयो त असीं तव्हांखे जाइज़ अख़्तियारी तस्लीम नथा कयूं, तव्हीं गासिब आहियो। बोर्ड जा 2 मेंबर हुआ, हिकिड़ो शायदि वज़ारत दाख़िला जो सेक्रेटरी हो, ॿियो जस्टिस अनवार लक हो। मुंहिंजूं तक़रीरूं पढ़ी ॿुधायाऊं, मूं चयो सभु सही आहिनि सवाइ हिकिड़ी बसंत हाल वारी तक़रीर जे। उन जलसे में आउं अचणो हुउसि ऐं अची कोन सघियुसि। बहरहाल जे अचां हा त तक़रीर अहिड़ी ई करियां हा जहिड़ी CID कूड़ करे लिखी आहे। मूंखे यादि आहे त हिकिड़ो सुवाल उहो कयाऊं, अव्हांखे 1 यूनिट ते कहिड़ो एतिराज़ु आहे? मूं चयो एतिराज़ ॿिया त घणा आहिनि, पर मिसाल तौरु हिकिड़ो उहो बि आहे त जंहिं कुर्सीअ ते तव्हां वेठा आहियो उन ते को सिंधी जज छो न वेठल आहे? ॿाहिरि हिकिड़ो सिंधी अदीब या तरक़ी पसंदि मिलियो, भाकुर पाए चयाईं, ख़ातिरी कर असां तोखे अॻे वांगुरु पंहिंजो सम्झूं था। मतिलबु त इनक़िलाबी गादी धणियुनि जे हुकुमनि खे ओरांगण जो ॾोह करण जे बावजूदि बि असांजे दरियादिली ॾिस जो उन हूंदे बि तोखे पाण खां अलॻि नथा सम्झूं। मूं खिली चयसि सवाल रुॻो उहो न आहे त तव्हां मूंखे अॻु वांगुरु पंहिंजो सम्झंदा रहो था या न, पर उन सां गॾु उहो बि आहे त आउं बि तव्हांखे अॻु वांगुरु पंहिंजो सम्झां थो या न। मतिलबु सम्झाई ऐं खिली चयाईं, चरिया पंहिंजे वस कोन छॾिबा। 17/10/1982 ईस्वी। हफ़्तो खनि थी वियो आहे डायरी लिखण खे गच रातियुनि खां राति जो निंड नथी अचे। शायदि मौसम जो फ़र्क़ु आहे, अॻे ॿाहिरि सुम्हिबो हो या गच देरि रहिबो हो। TV बि कान्हे जा अॻु राति जो देरि ताईं ॾिसबी हुई। हिकिड़ी राति साह में बि थोरी तकलीफ़ हुई। राति वरी गैस जी गच तकलीफ़ थी, उथी वेंदुसि डायज़ीपाम गोरीअ जो अटकल 5 हिसो खाधमि त निंड अची वई। चोथों ॾींहुं मूंखां पुछाऊं त तूं हिन क़ैद जे सिलसिले में हिते कॾहिं आयो आहीं? अॻे कहिड़नि कहिड़नि जेलनि में हुए? मूं अंग्रेज़ी डायरीअ मां चेक करे अहवाल सरबस्तो मोकिलियुनि त 18/10/1979 ईस्वीअ ते सज़ा मिली 1 साल ऐं 30,000 ॾंड 20 जून 1980 ते ख़ैरपुर सेंट्रल जेल मोकिलियाऊं। उते 10 अगस्त 1980 ते सज़ा पूरी थी ऐं नज़रबंदी शुरू थी। 16/11/1980 ते मूंखे सेंट्रल जेल हैदराबाद ट्रांसफ़र कयो वियो। 20/4/1981 ईस्वीअ ते मूंखे वरी सेंट्रल जेल सखर ट्रांसफ़र कयो वियो। उतां वरी 15/6/1981 ईस्वी ते हैदराबाद ट्रांसफ़र कयो वियो। उतां 26/6/1981 ईस्वीअ ते डिस्ट्रिक्ट जेल कोट लखपत पहुतुसि। कल्ह डिप्टी खे लिखी मोकिलियुमि त हुकूमत जे जंहिं लेटर मूजिबि तव्हां मूंखां उहो तफ़सील वरितो आहे उनखे जे नज़र मां कढी सघिजे त चङो। जवाबु कोन मिलियो। को बि सबबु सम्झ में न आयो। उन पुछा जी हिकिड़ी सम्झाणी सा बि पंहिंजे पसंदि जी मुमकिन नज़र आई। उहा ई त मुमकिन आहे त सिंध ट्रांसफ़र करण जे सिलसिले में उहो मालूम कंदा हुजनि त जन जेलनि बाबति मुंहिंजी हाई कोर्ट जे रिट ऐं गवर्नमेंट ॾांहुं मोकिलियल एहतजाज में शिकायत आहे त मूंखे उन्हनि जेलनि में ॼाणी बुझी बीमार करण लाइ रखियो वियो। शायदि उन्हनि बाबति मालूम करे उन्हनि बदिरां ॿिए कंहिं सिंध जे जेल में रखणु घुरंदा हूंदा, पर उहा मालूमात त सिंध सरकार वटि हूंदी। किथे रखिजे किथे न रखिजे उहो फ़ैसिलो बि त उहा सरकार कंदी। हिते जी हुकूमत छो उहो सूरु पंहिंजे मथे में विझे? पर मुमकिन आहे सिंध गवर्नमेंट ई पुछियो हुजे। बहरहाल हाणे उहो इम्कान बि ज़हन में आहे त मतां सिंध बि ट्रांसफ़र कनि, पर जे ईअं थियो त फ़िलहाल त लख पढ़ूं आहिनि से पयूं हलंदियूं। जे ईअं थियो त फ़िलहाल त लिख पढ़ूं आहिनि से पयूं हलंदियूं। जॾो का लुड़ तॾो का पाणी। हालतूं कुझु नरम थियूं आहिनि। शीन वरी B क्लास ते आयो आहे। रफ़ीक चकर गश्त तां निकिरी फ़ुकरा जी ख़्वाहिश ते कोट मौक़े ते आयो आहे। कल्ह 2 मिलिया। शीन जो रवैयो तवक़ो मुताबिक़ गैर हाज़िर जे ख़िलाफ़ रूबरू वारे तां सिरब क़ुर्बान मीम ऐं संदसि लाहौरी जोए जे झगड़े जो मामले मुदामी थियो वेठो आहे। उहो दरवेश जंहिं नमूने लॻो अथनि तंहिं नमूने उहो घर बि तबाह कंदो। रूबरू बि ऐं हाणे संदसि वञण खां पोइ पर पुटु ख़ासि तरह मूं ते माई साहिबा जो वर्क करणु शुरू कयो अथसि त ॾोह सॼो मीम जो आहे। ॻाल्हि करणु छॾियांसि त घणेई गूं करे माईअ जूं तारीफ़ूं करियो मथां थियो पट ते किरियो पए। चए तव्हां लाइ चवे थी त असांजो वॾो आहे, ॿाहिरि अचे त रूबरू हक़ीक़त पेश करियां पोइ पाण इंसाफ़ करे। हींअर बि नियापो कयो अथसि त मीम वियो त परवाह न आहे, आउं वेठी आहियां।
का बि शइ शिकिल खपे या को बि कमुकार हुजे त हुकुम करियो। मूं चयो मीम अॻे ई चई वियो आहे त को बि कमु हुजे त घर चवाए मोकिलिजो। चयाईं उहो त उन चयो न, ही पाण बेगम साहिबा थी चवे। मूं चयो मुंहिंजो पंहिंजो घर आहे, उते न चवाए मोकिलिबो त ॿियो किथे चवाए मोकिलिबो। बचाए मौला मीम खे शीन जे हमदर्दिन खां। शीन उन ई टूअ में आहे त मुंहिंजो मीम सां राब्तो मुकमिल तरह कटिजी वियो या अञा आहे। अक्सर अहिड़ी आॾी पुछा कंदो आहे। मूंखे शक आहे त मीम जी बदिली बि जोणस कराई आहे त जीअं मुंहिंजी बुरी सोबत खां बची वञे। पर बुरी सोबत जा असर किथे था वञनि। मीम जो ॿियो ख़त आयो आहे पर सॼो फाटो पियो आहे। विचां विचां टुकड़ा गुम आहिनि। घणो करे शरारत कान्हे, लापरवाही आहे। विच वारनि जे लिखियो अथसि तर्जुमो इजो हींअर आंगन नाविल पढ़ी पूरो कयो अथमि। तव्हां लाहौर में वाल्टन जे वेझो रहो था। 1947 ईस्वी में आलिया आंगन जी हीरोइन उते ॿारनि खे पढ़ाइण ईंदी हुई। थोरो डेश डेश खे चइजो त आसपास संदसि पतो ई मालूम करे त कहिड़नि हालनि में आहे। डेश डेश उहो त हो आंगन जो किसो। हिते मुंहिंजे अङण में तन्हाई जा डेरा आहिनि। राति जो कंहिं महिल हिकिड़ो थुल्हो ॾटो मोटो ॿिलो दरवाज़े खे चंबनि सां अची खड़काए वेंदो आहे। डेश डेश ईद आई ऐं वई हली। मूं वटि जेको बर्दाश्ती आहे सो राति जो रोज़ु 2 कलाक सिराइकी ॾोहीड़ा ऐं पंजाबी गीत ॿुधाईंदो आहे। हींअर बि मौज में आहे। तव्हां सां ॿियो को इंसाफ़ त नथो करे सघां, पर हिन राग जी महफ़िल में अव्हां खे मौजूदु पियो ॾिसां। पक ॼाणो त आउं ॼण अखियुनि सां ॾिसां वेठो त पलंग ते अव्हां विहाणे खे टेक ॾियो वेठा आहियो ऐं विच विच में दाद पिया ॾियो। ईद जे ॾींहुं काफ़ साहब गोश्त ऐं मिठाई मोकिलिया हुआ। हालांकि हिते जूं हालतूं उन ॾींहुं काफ़ी गंभीर हुयूं। तव्हां अख़बारुनि में पढ़ियो ई हूंदो, कैदी भॼी विया हुआ फांसी घाट मां। अञा ताईं मामला छिकताण में आहिनि। सैद बादशाह बि ईद जे ॿिए ॾींहुं मिठाईअ जो दॿो मोकिलियो। वॾा ठाठा आहिनि संदसि। 3-4 ॾींहंनि खां घणी कोशिश जे बावजूदि खेसि मिली कोन सघियो आहियां। सुभाणे वरी कोशिशि कंदुसि। हीउ मुंहिंजो 3 अरीज़ो आहे। जवाबु कोन मिली सघियो आहे। अञा ताईं रोज़ु इंतज़ारु कंदो आहियां। उमेद त मायूस न कंदा। इजो हींअर गुलरेज़ साइमा ऐं रिहाना खे गॾियल ख़त लिखियो अथमि। ताबेदार रिहाना संदसि मुल्तान ज़ाल आहे। मुंहिंजो ख़त अलाए कहिड़े नकूंज जे कुन में हलियो वियो। मीम जी मुल्तान मां पुट गुलरेज़ ऐं नंढड़ी धीअ साइमा खे अलॻि अलॻि ख़त लिखियमि। संदसि सौट खे पोइ लिखिबो। साइमा खे सालनि जा साल महिरूमीअ जो शदीद अहसासु रहियो आहे। गुलरेज़ तमामु होशियारु आहे ऐं 1st क्लास में 2-3 नंबर ईंदो आहे। साइमा बीमार थी रहे। सूरत ख़ती कची अथसि पर ख़्याल सुठा था ॾिसजनि। संदसि 2 ॿार ज़हीन आहिनि। नानू क़दामत परस्त अथनि। मामूं बि को हचा अथनि। वीचारा सदाईं लिस्ट खां ख़ारिज रहिया आहिनि। बहरहाल मुंहिंजी ॻाल्हि में हथ विझण खां पोइ मामले में कुझु तवाज़ुन पैदा थियो आहे। उन जे करे ई हिते वारी माई साहिबा तमामु घणी फ़िक्रमंद आहे ऐं शीन खुथो नथो पुॼे। घर जो मालिक थियो वेठो आहे ऐं मौजूं पियो करे। 60 सालनि जो पोड़ो सुकल ठांठो आहे पर चओ त कर साहु थो निकिरेसि। पेशेवर फितनी खोर आहिनि वीचारा। छा कनि, धंधो जो थियो। 2 साल अॻु क़ैद जे हिकिड़े सचे वाक़े ते अफ़सानो लिखण जो ख़्यालु कयो हुअमि। उन विच में सोचे बीही रहियसि। ॻाल्हि जीअं ठहे तीअं नथी ठहे। कल्ह राति निंड कान आई। इतफ़ाक़ सां उन वाक़े जी यादगिरी पियमि। ॻाल्हि ज़रे घटि ठही आई। कल्ह वरी ॿिया एतिराज़ ज़हन में आया पर उन्हनि जो हल बि निकिरी ईंदो। मतिलबु त हाणे कहाणी लिखिजी वेंदी कॾहिं न कॾहिं। जांच मां मालूम थियो त ट्रांसफ़र वारो ख़्यालु सही न हो।